मुझे थर जो हाल जे पुछंदे, मुझे थर जो हाल जे पुछंदे, रोई पवंदो, रोई पवंदो, रोई पवंदो, रोई पवंदो। आम तौर ते असां वटि जॾहिं बि ॾुकार जी सूरत हाल जो ज़िक्र थींदो आहे त थर जो नालो ज़हन में तरी ईंदो आहे। थरी माण्हुनि जो गुज़र सफ़र बरसातुनि ते हूंदो आहे। हेल थर सां बादलनि बि वफ़ा न कई आहे। थर में हेल जून जुलाई जे महीननि में सिर्फ़ु हिकु बरसाति पवण बैदि वरी बरसातूं टाइम ते न पयूं, जंहिं सबबु ॾुकार जी सूरत हाल पैदा थी वई आहे। थर में बरसातूं न पवण करे चौपायो माल जो चारो ख़तम थी वियो आहे। थर हाणे मिटी जे तूफ़ान लुखनि झूलनि सबबु खूह बि सुकण शुरू थी विया आहिनि, जंहिं सबबु पीअण जे पाणी जी बि खोट पैदा थी वई आहे। झंग सॼो सुकी वियो। थर में हर साल 14 अगस्त ताईं भलियूं बरसातूं पवंदियूं हुयूं, पर हिन वारे थर में सिर्फ़ु हिकु बरसाति पई, जंहिं में किथे बि माल जो चारो ऐं सावक न थी, जंहिं सबबु थर जा मारूड़ा सख़्तु परेशान आहिनि। हेल वॾी तादाद में माल काहे थर पहुतल मालवंद भाॻियनि जा हथ मथे ते अची विया आहिनि। हेल साल थर में ॾुकार पियो त थरी मुकमल माशी तौरु तबाह थी वेंदा, छो जो थरियुनि जो गुज़र सफ़र ई बरसाति ते हूंदो आहे। जे बरसातूं न थियूं त थरियुनि वटि कुझु बि न बचंदो। अगरि हलंदड़ अगस्त में बि बरसातूं न पयूं त थर में ॾुकार पवण जा वॾा इम्कान आहिनि।